आगाह कयूं खे जैकबाबाद में सेहत खाते में मुबैना तौर डॉक्टरन की बदली जा जाली नोटिफिकेशन जारी थियण जो इंकशाफ थियो है। अहम खबर है अवां ताईं पहुचाई पिया सिविल अस्पताल के एमएस पारां सेक्शन ऑफिसर की सही से पहिरियां 19 जुलाई और बाद में 16 जुलाई ते बदली जा नोटिफिकेशन सिविल सर्जन ऑफिस में जमा कराया विया हा। आगाह कयूं पिया जैकबाबाद में सेहत खाते में मुबैना तौर डॉक्टरन की बदली जा जाली नोटिफिकेशन जारी थियण जो इंकशाफ थियो है। सिविल अस्पताल के एमएस पारां सेक्शन ऑफिसर की सही से पहिरियां 19 जुलाई और बाद में 16 जुलाई ते बदली जा नोटिफिकेशन सिविल सर्जन ऑफिस में जमा कराया विया। इन जा अपडेट्स वठंदासीं जैकबाबाद में नवाज़ सोलंकी का। नवाज़ आगाह कजो, छा मामलो है? जी बिल्कुल मुबैना तौर जेका सिविल सेहत सेक्रेटरी जो सेक्रेट आहे उते डॉक्टरनि जी बदलियुनि जा जाली आर्डर निकिरण जो सिलसिलो शुरू थियो आहे। जैकाबाद जो मेडिकल ऑफिसर है डॉक्टर इरशाद गुंजो उन पारां सिविल अस्पताल में एमएस वटि 19 जुलाई ते पंहिंजी बदली जो आर्डर वो जमा करायो, जॾहिं त 19 जुलाई ते सेक्रेटरी सेहत पारां बदलनि ऐं मुक़ररनि ते पाबंदी लागू कई वई, जंहिंजे सबब उनके जॾहिं इहो ॿुधायो वियो भाई 19 जुलाई जो आर्डर आहे, इन ते पाबंदी लॻल आहे। उन खां पोइ हुन वरी ॿीहर 16 जुलाई ते आर्डर पेश कयो। ॿई आर्डर जेका आहिनि सेक्शन ऑफिसर ख़ादिम हुसैन जी सही सां जारी थियल आहिनि ऐं ॿिन्हिनि ते मुख़्तलिफ़ सयूं थियल आहिनि, जंहिंजे करे इहो डाउट पैदा थियो आहे त हीउ जाली आर्डर आहे। इन खां पोइ एमएस डॉक्टर अनीस सजराणी सिविल अस्पताल जो उन सेक्रेटरी सेहत खे लेटर लिखियो आहे त हीअ ॿई आर्डर आहिनि, ॿिन्हिनि आर्डरनि मां सचो कहिड़ो आहे ऐं कूड़ो कहिड़ो आहे, छाकाणि त असांखे लॻनि था त ॿई आर्डर कूड़ा आहिनि। इन सिलसिले में उन चयो आहे त असां आर्डर जी तस्दीक करायूं था त आर्डर कूड़ो कहिड़ो आहे, सचो कहिड़ो आहे। कूड़ो आहे त उनजे ख़िलाफ़ असां कार्रवाई कंदासीं। ठीक है नवाज़, वरी मेहरबानी अवां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।